चैन जरूर जाने वठंदो जे मां हर मोड़ ते उनके वो शे न देखारिया त आदली न हा सकरात जे टाइम ॾिसदा मौत जे टाइम ॾिसदा कब्र में ॾिसदा पुलिस रात ॾिसदा कौसर जे टाइम ॾिसदा जन्नत जहन्नम के तक़सीम जे टाइम ॾेखारींदो साल हबीब जे अञा भी समझ में नथो अचे न तो आ मेराज ते त कयो उन शइ जे बारे में ॻाल्हियूं खास मीटिंग तहां भी कंदा हो ना अल्लाह चतो ये अजीम खबर आ आ मेराज ते तो उन शइ जे बारे में कयूं कचहरियूं कुरान तो ते सुम दना फतदल्ला फकाब कौसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा कज़बल फुआद मा रा मा ज़ागल बसर व मा तगा जरे मुस्तफा करीब आयो वेझो केतरो फकाब कौसैन अदना बिन कमान जो फासलो रहजी वयो फऔहा इला अब्दिही मा औहा पंहिंजे हबीब ते उन शइ जी वही कई जेका फरिश्तनि खां लिकाई हुई उन शइ जे लाइ चयो मां जेको सहाबा पुछनि पिया उनजी वही कई मांसि कज़बल फुआद मा रा लेकिन मोहम्मद जो ॾिठो न उनखे जुठलाई न उनखे कूड़ो न चई मा ज़ागल बसर व मा तगा मोहम्मद जे अखियुनि धोखो न खाधो बल्कि पुकारे करे चई मालिक हुनखे त फर्श ते छॾायो आहे अर्श ते कीअं आबाद रहो गर्जी करे नाराए हैदरी जिंदा रहो बतूल राजी हुजे इन्नी अल्लाह मा ला तालमून जेका शइ मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर ई न आहे मुंहिंजा हबीब सलात पढ़ो आले उन्हनि ज़ात ते अचो बाबा सलवात पढ़ो मोहम्मद वाले मज़ाक बाबा सैयद मोहम्मद मिठल शाजी सेहत सलामती वास्ते बाबा से बुलंदतर सलवात जेका शइ मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर ई न आहे साहबा जॾहिं पुछनि था मुंहिंजे हबीबनि खे चओ हिकु अज़ीम ख़बर आहे अर्श ते घुराए चई फऔहा इला अब्दिही मा औहा उन शइ जी वही कई मांसि जंहिंजी मूंखे वही करणी पंहिंजे अब्द ते अञा ताईं ख़बर त न पई उहा ॻाल्हि कहिड़ी वजह आहे खबर न पई त इहा ॻाल्हि कहिड़ी ही इन जी ख़बर तॾहिं पई जॾहिं रसूल ख़ुदा आख़िरी हज करे खुमे गदीर जी जॻह तां रसूल जो गुज़र थियो आयत नाज़िल थी या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिका ऐं मुंहिंजा हबीब उहा ॻाल्हि पहुचा जेका फरिश्तनि खां लिकाई हुई उहा ॻाल्हि पहुचा जेका साहबनि खे चयमि अज़ीम ख़बर आहे उहा ॻाल्हि पहुचा जंहिंजे लाइ अर्श ते चयो वही कई हुई मां मुंहिंजा हबीब उहा पहुचा यानी या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिका वो हुकुम पहुचा जेको तुंहिंजे रब खां तुंहिंजी तरफ़ नाज़िल थी चुको आहे व इल्लम तफल फमा बलगत रिसालतो मुंहिंजा हबीब ॿुधी छॾे जे अॼु ही अली जी विलायत न पहुचाए न त पोइ मुंहिंजी रिसालत जो को कमु कयो ई न अजीब न आहे बाए बिस्मिल्लाह जी बा खां वॾी वन्ना जे सीन त हिन लहजे में अल्लाह पंहिंजे हबीब सां ख़िताब कयो ई न आहे कॾहिं यासीन वल क़ुरान अल हकीम कॾहिं ज़ुल्फ़नि जा कसम खयईं कॾहिं चई ये पथरियूं तो न उछलायूं मां उछलायूं कॾहिं चई ओ काली कमली वेहण वारा रसूल कॾहिं चई ओ चादर वेहण वारा रसूल अॼु इन लहजे में चए थो मुंहिंजा हबीब अॼु अली जी विलायत जो ऐलान कर अली जी मौलाए जो ऐलान कर ऐं जेकॾहिं ही न पहुचायो न पोइ तो मुंहिंजी रिसालत पहुचाई ई कान पोइ मुंहिंजी रिसालत पहुचाई ई कान 23 साल रसूल रिसालत पहुचाई आहे अल्लाह चए थो मुंहिंजा हबीब अॼु अली जी विलायत जो ऐलान न कये पोइ तो मुंहिंजी रिसालत जो कोई कमु कयो ई न ॿिनि लफ़्ज़नि में अल्लाह चवण थो चाहे 23 साल पुॼाई थी पंहिंजी रिसालत अॼु पहुचाए मुंहिंजी रिसालत अजी जी अली जी विलायत अल्लाह जी रिसालत मुंहिंजा हबीब जे ही न पहुचायो है ना त पोइ मुंहिंजी रिसालत जो को कमु कयो ई न हाणे मां तव्हां खां पुछां थो 23 साल जेका रसूल रिसालत पहुचाई ॾिसो त इन रिसालत में छा आहे इन रिसालत में सभ खां पहिरियां अल्लाह जी तौहीद आहे रसूल जी रिसालत अल्लाह जी अदालत मुस्तफा जी नबूवत नमाज रोज़ो हज ज़कात कुरान
तस्बीह दाढ़िया काबुआ कुरान आजाना की बुदलो के यो जुमलो की बयान किया अजीब ना है अने अल्लाह जो जे ही न पहुंचाए तो मुझी का रिसाल जो कम कयो ही ना यानी मां हक वाली वो जुमलो चई सके तो ना ये अल्लाह ने रिसालत में अल्लाह जी तौहीद रसूल जी रिसालत अल्लाह जी अदालत पूरा दीन अल्लाह छो जे ही न पहुंचाए तो कुछ भी न पहुंचाए मजणो पवंदो ये तमाम शयूं एक पासे अकेलो अली एक पासे बदले कर जुमलो चवा वही लमता फल फमा बलक रिसालत मुझा हबीब ही न पहुंचाए तो मुझे रिसालत को कमी न कहे रिसालत जण पहुंचाए ही कान वो मां ये चई सगा थो न जेको जेको दुश्मन अलिया तवज्जो जेको जेको मुनकर अलिया उन वट रिसालत पहुती ही कोनेगा जने रसूल के अल्लाह चे दो मुझा हबीब अली जी विलायत जो ऐलान न कयो तो मुझी तो रिसालत पहुंचाई कोने का हाकिम अली चई सके तो जेको 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 दुश्मन अलिया अली जे नाले ते चिड़े थो मुनकर अलिया उन वट रिसालत पहुती ही काने जे तो वट रिसालत पहुती ही ना है कोई नमाज छा जी वही रोजो छाजो वो हज छाजो वही ज़कात छाजी इबादत छाजी तो और रिसालत पहुती ही कोने का ये आई त वजह है ना ये तमाम शयूं खड़ी करे जन दरवाजे जन्नत पे पहुंचंदा अल्लाह जो आवाज ही दो वकिफुहुम इन्नहुम मसूलून इनके रोकियो इनका सवाल रहला इसी करे चौदा मालिक नमाज जो सवाल थियो रोजे जो थियो हज जो थियो मीज़ान थी वई दाढ़ी थी वई सब तो नहीं आया हूं अरे दरवाजो खोलो तो जन्नत वणो अल्लाह जो ना इनका सवाल रहला मालिक सवाल सब नहीं आया हूं केरो सवाल वकिफुहुम इन्नहुम मसूलून अन विलायत अली इब्न अबी तालिब इनका पुछो अली जी विलायत अथने तो जन्नत में वजने तो खड़ी करे जहन्नम ना उछलायो आबाद रहो जिंदा रहे बतूर राजी हो अल्लाह फरमाए तो मुझे हबीब पहुंचा जे ही न कयो न मुझे रिसाल जो को कम न कयो वल्लाहु यासिमुका मिन अन्नास मान जो शिर का मां बचाइंदो सा इन अल्लाह ला यहदिल कौमिल काफिरीन हबीब तू अली जी विलायत जो ऐलान कर माला कौम काफिर के हिदायत न है कंदो ते काफिर का दो अचिया इस सवाल के साहबा जो मजमुआ मन अल्लाह चे तो मुझा हबीब तो अली जी विलायत जो ऐलान कर जेके के फेणो तो बेशक फ्री वजे जेके के मोटणो पंजे दीन दे बेशक मोटी वने जेके के काफर भी थियणो अली जी दुश्मनी में तो बेशक पंजे आबाई दीन ना हलो वने बेशक काफर थी वने तू अली जी विलायत जो ऐलान कर इन आयत जे जुमले देखो जुमलो तो चई सका था ना देखो दीवारन ते लिखे तो पयो तो काफर काफर फैलाणो काफर 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 फैलाणो काफर काफर वो ना जेके मां काफर चवा काफर वो ना जेके तू दीवारन ते काफर लिखे काफर वो ना जेके सही नायतुल्ला काफर चे काफर वो ना जेके सैयद बाबा मिठल जा काफर चे काफर वो ना जेके सही जेको है सही मोहम्मद शरीफ काफर चे काफर वो ना जेके हाकिम अली काफर चे यानी कुरान जो फैसलो वा काफर वो जेको दुश्मन अलिया हबीब आखिर जुमला खत्म कयम बुजुर्ग के घणो टाइम नहीं आ रहा आखिरी जुमला इतनी रसूल के दिल जा मिली ना फौरन रसूल खुदा वो ठंडे पुरान जो मेंबर बनायो अली जो हाथ पकड़े फरमाई मन कुंद मौला फहाजा अली न मौला जन जो मां मौला उन जो अली मौला इला रसूल ऐलान करे लथो कंजा चेहरा लथा तवज्जो है
कंहिंजा पसीना लथा, कंहिंजी दिल लथी, लेकिन जिब्रील मस्ती में झूमे थो पियो। जिब्रील अॼु ख़ुशि आहे। अल्लाह ॾिसी करे चए थो जिब्रील तूं अॼु नाज़ल में आहे, अॼु ख़ुशि पियो थो थिए, छा ॻाल्हि आहे? ॾिसी करे चए थो हा हा मालिक, अॼु ख़बर पई जेको हज़ारा साल असांखे चयो है इन्नी अल्लाह ला तालमून, जेका शइ मां ॼाणा थो तव्हांखे ख़बर ई न आहे, अॼु ख़बर पई जेका हज़ारा साल असांखां पोशीदा रखी हुई उहा मुंहिंजे उस्ताद अली जी विलायत हुई। आबाद रहो, जिंदा रहो, बतूल राज़ी हुजे। बसो गदीर वारो हथ बचाइण जी ख़ातिर उहा दरबारनि ऐं बाज़ारुनि में आई जेका नाने जे रोज़े ते बि राति जो ईंदी। बतूल राज़ी हुजे। माशर जो मैदान हूंदो, आदम खां क़यामत इंसानियत हूंदी। उन वक़्तु ऐलान थींदो, अखियूं झुकायो, बंदि कयो, सिर झुकायो, जो मज़लूम जी माउ पई थी अचे। अल्लाह जाने उन सभु ॼणे सिर झुकाईंदा, साणे ज़हरा ईंदी, ॾिसी करे चवंदी मालिक तूं काइनात जा फ़ैसिला करण वारो आहे, अॼु तुंहिंजी दरबार में मुंहिंजो बि मुक़दमो आहे, मुंहिंजो बि अर्ज़ु आहे, मुंहिंजो बि फ़ैसिलो कर। अल्लाह चवंदो ज़हरा तुंहिंजो कहिड़ो फ़ैसिलो आहे? रोई करे चवंदी या अल्लाह मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे, मुंहिंजे घर मां हिकु ॾींहं में 72 जनाज़ा निकिता। एक घर में मुंहिंजा 72 शहीद थिया। अल्लाह जाने उन्हनि जो फ़ैसिलो कर, काइनात जे फ़ैसिले करण वारा अॼु मूं ज़हरा जो फ़ैसिलो कर। अल्लाह जो आवाज़ ईंदो ज़हरा तुंहिंजो हमेशह उन्हनि सां तुंहिंजो वास्तो पियो आहे जेके गवाह घुरंदा आहिनि। तो वटि को गवाह आहे? ज़हरा रोई करे चवंदी हा मालिक मुंहिंजी गवाह आहिनि, शहीदनि जी गवाह। अल्लाह जाने मुंहिंजी धीउ ज़ैनब तो पाण उनखे घुरा। अल्लाह जाने अल्लाह चवंदो हुरूं जल्दी वञो, नूरानी सवारी दे जनाब ज़ैनब सलाम अलैहा खे अली जी धीउ खे वठी अचो त गवाही ॾे। मां साम्हूं ॾिसंदी रहियमि, भाउ कुसंदो रहियो। अल्लाह जाने क़यामत तॾहिं आई जॾहिं हुरूं रोअंदियूं वापसि आयो। अल्लाह जाने फरिश्ता वापसि आया। अल्लाह चए थो छा अली जी धीउ ज़ैनब न आई? ॾिसी हुरूं रोई करे चवंदियूं मुंहिंजा मालिक अचण खां इनकार नथी करे। रोई करे चए थी भई मूंखे अल्लाह खां इजाज़त वठी ॾियो, मां पहिरियनि बि घणनि दरबारनि में वई, अॼु तुंहिंजी दरबार आहे, तुंहिंजी दरबार में बि ईअं अचां जीअं शाम जी दरबार में वई। तुंहिंजी दरबार में इहा चाहे शाम जी दरबार में वई हुअसि। अल्लाह जाने अली जी धीउ जो मुसलमाननि हया न कयो, ईसाइनि हया कयो। अल्लाह जाने हिकु बाज़ार में जॾहिं अली जी धीउ आई न, दरबार बाज़ार में अली जी धीउ आई आहे न, अल्लाह जाने ईसाइनि जेका अल्लाह जाने राहिबा जेके बुज़ुर्गी था इबादत करण वारी राहिबा ईसाई औरत आहे, उहा ॿिनि राहिबा खे ॾिसी करे चई थी हलो त कैदी था अचनि। ईसा जो हुकुम आहे, मरियम जो हुकुम आहे, कैदियुनि खां का शइ पुछंदा कयो, उन्हनि खे अता कंदा कयो, उन्हनि का शइ जी ज़रूरत हुजे त ॾींदा कयो। हलो त ॾिसो त सही ही कैदी पिया था अचनि। अल्लाह जाने अॻियां अॻियां वॾी जेका राहिबा बुज़ुर्गीदा हुई उहा अॻिते वधी, पोयां ॿियो राहिबा जॾहिं आयूं न, नेज़े जी नोक ते मोमिनो सर हुया। अल्लाह जाने औरतूं जी वॾी राहिबा ॾिसी करे चए थी हिन सिर खे ॾिसो, हिन सिर खे ॾिसो, हिन सिर खे ॾिसो, हिन सिर खे ॾिसो। ॿिनि सिरनि ते रुकिजी वियो। कहिड़ो सिरो? जेको शान में जो हिकु सगीर हुयो, जंहिंजो चीरो कुमारियल हुयो। राहिबान खे ॾिसी करे चए थी पहिरीं जा चंड। अल्लाह जाने ॿिए सिर जे क़रीब आई अली अकबर जो सिर। अल्लाह जाने 18 सालनि जे जवान जे सिर जे हेठां अची करे चए थी ओ 14 जा चंड। उहा वॾी राहिबा ॾिसी करे चए थी मां दुआ घुरां त आमीन चओ। अल्लाह जाने चवंदो घुर बि दुआ। जॾहिं दुआ पई थी घुरे न, रोई करे चई दुआ घुरो इन नंढड़े सिर जी जेका माउ आहे, इन 14 जे चंड वारे सिर जी जेका माउ आहे, दुआ घुरो उन्हनि खे कुसंदे न ॾिठो जो पहिरियों मरी वई हुजे। अल्लाह जाने में मिलण मां आवाज़ आयो
अल्लाह सवाए का मेल बेचे दुनिया जे गमन का महफूज रखे मां चवान जो हर फर्द मौजूदे नमा अल्लाह जाने जने न यो काफिलो एक ईसाई जे बाग में आयो ही कमीना चवन था हिते थदी हवा थदी शावा तड़ो कयूं था कपड़ा धोऊं था हिते इंतजार कयूं था काफिले के ईसाई जे बाग में रोक्यूं था पिया यानी शाम जो जरे डी ठरंदो न बाद में सफर कंदासी ओ मोमिनो सभई जरे पांजे अल्लाह जाने शावन में वया ने पुछो हाकिम अली जो धियो किथे अली जो धियो सते बैठो हिने गोडन ते सुर रखी करे जो तू जो राजी आ हाणे ते राजी आ तुजी रजा ते राजी आयो अल्लाह जने कमीनन हिकु सुकल वण ॾिठो उन वण ते जेके नेज़े ती नोक ते सिर हुया न उन ते टेक ॾियारे करे सिर नेज़े इन वण जी टेक ते रखंदा हुया अल्लाह जाने इहे जॾहिं न बाग में वया कपड़ा धोअण था वॾा वॾा टाक ॾेई खिलन था त असां फतेह पाती आहे जॾहिं ख़ुशि थियनि था न ही ख़ुशि थियण लॻा हुसैन जे सिर तिलावत शुरू कई आहे ओ मता मुंहिंजो भेणियूं इहे टाक ॿुधी घबराइजी वञनि ओ मता मुंहिंजो धीउ टाक इन जूं ख़ुशियूं ॿुधी घबराइजी वञनि हुसैन जे सिर जॾहिं तिलावत कई आहे न हुसैन तिलावत कई आहे पखी आसमान खां ज़मीन वारे पासे था अचनि अल्लाह जाने काइनात जो ज़रो ज़रो रुकिजी वियो आहे अल्लाह जाने हैवान रुकिजी विया आहिनि इहे ईसाई जी हिकु धीउ आहे 4 साल जी जेका नाबीना उन जे कननि ते जॾहिं हुसैन जे क़ुरान जो आवाज़ पियो आहे न अल्लाह जाने हथ में सोटी खड़ी करे रस्तो वठंदी पई अचे अखियुनि खां नाबीना हलंदी पई थी अचे आवाज़ ते हलंदी हलंदी जॾहिं वण जे क़रीब आई न अल्लाह जाने हथ जो है उन हुसैन जे सिर वारे नेज़े जिने में हथ पियो आहे नेज़े में ॿई हथ विझी करे सही मोहम्मद शरीफ मथे जो ॾिठो अथई न हुसैन जे कटियल गल मां हिकु खून जो फुड़ो हिन जी अखि में पियो आहे हिन खे मलण शुरू कयई उहो हथ ॿी अखि खे मलण शुरू कयई हाणे जो अखियूं खोलियई बीनाई अची वयसि हाणे जो अखियूं खोलियई नूर मोटी आयोसि जॾहिं नूर मोटी आयोसि न ॾिठई हिकु बीबियूं हिन जेके ज़मीन ते वेर करे रोअण थियूं पयूं टोड़ंदी हुन बीबियुनि वटि आई अली जे धीउ जे क़रीब अची कुल्ह ते अॻिले ते हथ हणी चए थी बीबियो तव्हांखे का तकलीफ़ आहे त पोइ रो छो थियो हुनखे दाल छो न थियो ॾो हो जेको नेज़े ते सर आहे उनखे छो न थियो ॿुधायो हेॾे ॾिस मां नाबीना हुयसि मूंखे नूर अता कयो अथई सकीना 4 साल जे अॻिते वधी कुल्हे ते हथ रखी चए थी असांजा ॾुख न ॾुखा इहो सिर हिन जो भाउ मां हुन जी धीउ आहियां अल्लाह जाने जॾहिं इहो चवणो हो न हाणे उहा शहज़ादी अॻिते वधी अल्लाह जाने हुसैन जे नेज़े में हथ विझी करे हुसैन ॾे ॾिसी करे चए थी बेगेर धर जे क़ुरान पढ़ण वारा मूंखे शिफ़ा थो ॾे ओ धीअ जा कन ज़ख़्मी अथई ओ धीअ जे गले जे अल्लाह जाने गले में रसी पई आहे धीअ जे चेहरे ते चमाटुनि जा रुख़सारनि ते चमाटुनि जा निशान आहिनि सकीना अॻिते वधी करे चए थी हिनखे कुझु न चओ असां अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियूं 4 साल जी अल्लाह जाने ईसाई जी थी घर वाले पासे आई दरवाजो बंदो दरवाजो खटखटाए चए थी बाबा जल्दी था बाबा जल्दी था बाबा जल्दी था अंदरा बीजे थो आमिना जिते बीठी है न बीठी रह जा मां जल्दी अचा तो मता किते किरी पे रोई करे चए थी बाबा हाणे मां नाबीना न ओ बाबा ॾिस मूंखे नूर मिली वियो दरवाजो खोलियई धीअ जी पेशानी चुमियई ॾिसी करे चयो के नूर कया था कयो बाबा जेको नेज़े जी नोक ते क़ुरान थो पढ़े बाबा धड़ कोन अथसि सिर नेज़े जी नोक ते अथसि बाबा उन मूंखे अखियूं बख़्शियूं आहिनि धीअ जे हथ में हथ विझी करे चए आमिना हल त हुन जा घर हथ जो शुक्रियो अदा कयां हल त हुन जी महिरबानी आहे मुंहिंजी धीअ खे अखियूं अदा कयूं तुंहिंजो शुक्रियो अदा कयां उन्हनि जी पेशानी चुमियां उनजो शुक्रियो अदा कयां ही वठी करे हले थो न हथ ॿधी करे चए थी बाबा ईसा जो वास्तो ते अॻिते न हलिजांइ बाबा मरियम जो वास्तो ते अॻिते न हलिजांइ आमिना छो न हल रोई करे चए थी बाबा जे शिफ़ा बख़्शी आहे उहो अकेलो न आहे उनजे भेणियुनि जा वार खुलियल आहिनि उनजे धीअनि जा
अला लानतुल्लाह अलल कौमिल काफिरीन।